खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में मोहतसब आला सिंध एजाज अली खान जी हिदायत तहत रीजनल डायरेक्टर सूबाई मोहतसब आला सिंध हाजी गुलाम कासिम बलोच जी ऑफिस में सरकारी मुलाजमन ऐं ॿियनि पारां रहतूं हासिल करण लाइ दरख्वास्तूं जंहिं ते रीजनल डायरेक्टर मोहतसब आला सिंध हाजी गुलाम कासिम बलोच दरख्वास्तनि ते फौरी लाॻापियल खाते जे सरकारी मुलाजमन जी रहतनि जी अदायगी करे छॾी। इन ॾस में रीजनल डायरेक्टर सूबाई मोहतसब आला सिंध ऑफिस पारां मिलियल ॼाण मूजिब टाउन कमेटी खिरड़ा जे 11 ग्रेड जे फोती मुलाजिम मेहर अली जी ज़ाल मसमात हसीना दरख्वास्त ॾिनी हुई त रहतनि जी रक़म नथी मिले, जंहिं ते रीजनल डायरेक्टर सूबाई मोहतसब सिंध हाजी गुलाम कासिम बलोच फौरी तौर ते एक्शन कंदे लाॻापियल सरकारी मुलाजमन जूं रहतनि जी अदायगी कराईंदे 2 लाख रुपयनि जो चेक दरख्वास्त गुज़ार हवाले करे छॾियो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।